अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलिका आवा हां मुबशिर सोलंगी। अया हुआ है पेरियागुल सबका पेरी नजर हेडलाइंस ते वफाकी हुकूमत पारां केपीके में अफगान कैंपस खत्म करण जो ऐलान। घर वज़ीर मोहसिन नकवी चयो आहे त मुल्क अंदर जेतिरा भी हमला थिया आहिनि उन्हनि में अफगानी मुलविस आहिनि। पेशावर में एफसी हेडक्वार्टर ते हमले में अफगानी मुलविस निकता। इस्लामाबाद जुडिशियल कॉम्प्लेक्स ते हमलो बि अफगान दहशतगर्दन कयो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे गुरु वज़ीर वधीक चयो आहे त पंजाब सिंध ऐं बलूचिस्तान में अफगाननि जी नेकाली जो सिलसिलो जारी आहे, पर केपीके में अफगाननि जे हवाले सां मुश्किलातूं आहिनि। हर एसएचओ जी जिम्मेवारी आहे त अफगान शेरनि खे कढे। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जो गदल इजलास सुभाणे तलब करे वरितो। सहाफ़ियुनि मीडिया वर्करनि जे तहफ़ुज़ जो बिल पेश थियण जो इम्कान। अक़लियतनि जे हक़नि जो बिल ऐं पाकिस्तान एनिमल काउंसिल जो बिल भी पेश कयो वेंदो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां मिसर जे पहिरीं वज़ीर जी मुलाक़ात। दिफ़ा सिक्योरिटी ताउन ऐं अस्करी राब्तनि ते ख़यालनि जी ॾे वठि। चैलेंजन्स खे मोटाइण लाइ आला सतही राब्तनि जे तसलसल जी अहमियत ते ज़ोर। वज़ीर आज़म बरतानिया में 4 ॾींहं रहण बाद अॼु वतन वापस रवानो थींदो। ज़रनि मूजिब शहबाज शरीफ अॼु राति वतन वापस पहुचंदो। लंडन में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो 7 मेडिकल अपॉइंटमेंट्स थियूं। हिन मुख़्तलिफ़ वफ़दनि सां मुलाक़ातूं कयूं। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस जे नोटिफिकेशन ते कम शुरू करे छॾियो आहे। वज़ीर आज़म जी वापस पहुचंदे उन खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। ख्वाजा आसिफ जो वधीक चवणु आहे त नोटिफिकेशन मुक़ररु वक़्त ते जारी कयो। नोटिफिकेशन ते अफ़वाह पखेड़ण जी गुंजाइश न आहे। वफाकी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघ में लात करे छॾी। पेट्रोल ₹2 ऐं डीज़ल ₹4.79 सस्तो। पेट्रोल जी नई क़ीमत ₹263.45 मुक़ररु। नोटिफिकेशन जारी। डीज़ल जो नओं अघु ₹279.65 फी लीटर मुक़ररु कयो वियो। रांची में नीपा भरिसां गटल जे खुलियल हॉल में बुॾी फौत थियल नींगर जो लाश हथ। 3 वरनि जे इब्राहिम जो लाश 14 कलाकनि खां पोइ गंदे नाले मां हथायो। गुज़िरियल राति देर सां ॿारड़ो वालदेन जे साम्हूं रोड भरिसां खुलियल गटर में किरी बुॾी वियो हो। इंतजामिया पारां मदद न करण ते रोड ब्लॉक करे ऐं टायर साड़े एहतजाज कयो वियो। मेयर मुर्तज़ा वहाब चयो आहे त वाक़ियो अफ़सोसनाक आहे। वारसनि सां ॾुख में बराबरि शरीक आहियूं। कुझु माण्हुनि वाक़िए खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल कयो। गड़ी यासिन वेझो बिरोही जतोई तकरार त वकील नौजवान भाणज समेत क़तल। हथियारबंदनि जी फायरिंग में अली हसन बिरोही ऐं संदसि भाणज नज़ीर बिरोही सख़्त ज़ख़्मी। लाड़काणो अस्पताल निहंदे रस्ते में फौत। वाक़े बाद धुरियनि में सख़्त छिकताण। पुलिस कोट नौशेरो में पिक्ट क़ाइम करे छॾी। वारसनि जो चवणु आहे त वकील अली हसन ऐं नज़ीर बिरोही अदालत वञी रहिया हुआ त मथां हमलो कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त ज़मीन जे तकरार तां धुरियनि जा 4 माण्हू क़तल थी चुका आहिनि। खेड़पुर में बारड़ो ट्रेन जे टक्कर में फौत। पुट खे बचाईंदे पीउ बि जान ॾेई छॾी। सेंट्रल जेल भरिसां ट्रेन हादसे में ख़ान मोहम्मद चन्ना ऐं संदसि 3 वरनि जो बारड़ो उमर फौत थी विया। 5 वरनि जो सिद्दीक सख़्त ज़ख़्मी, नाज़ुक हालत में अस्पताल में दाख़िल। वारसनि मूजिब बारड़ा घरनि वेझो रेलवे ट्रैक ते रांदि करे रहिया हुआ। ट्रेन जे टक्कर में हिकु बारड़ो फौत ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो। पुटनि खे बचाईंदे वालिद बि फौत थी वियो। मुझो जमालो जतन सां मुझो जमालो आ सिंध सां ये सिंधड़ी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो। मेहरान टीवी तरफ़ां 7 डिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जी तयारियूं उरूज ते पहुची वयूं। सिंध जे क़दीमी सकाफ़त खे दुनिया ताईं उजागर करण लाइ मर्द औरतूं बुज़ुर्ग तोड़े बारड़ा पुरजोश। पढ़ो लिखो, हुनर सिखो ऐं नशो छॾियो जे सिरे हेठि मुख़्तलिफ़ शहरनि में मच कचेरियूं ऐं ॿिया प्रोग्राम मुनक़िद। टणे मोहम्मद खान में शहरी इतिहाद ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां रैली। रेलवे स्टेशन खां प्रेस क्लब ताईं सकाफ़ती रैली। समें माण्हुनि पारां सिंधी वेस वॻा पाए झुमरियूं। सन में मेहरान टीवी तरफ़ां 7 डिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां जीए सिंध जे प्लेटफॉर्म तां सकाफ़ती रैली। मलीर में जसकम जसाफ पारां गुलशन हदीद खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं सकाफ़ती जागृता रैली कढी वई। अगड़ा में मेहरान टीवी तरफ़ां सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां मच कचेरी रखराई वई, जंहिंमें नाले वारनि फनकारनि सुर विखेरिया, डिगरी, दौड़, बोरो,
नओं डेरो उॾेरोलाल ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में बि सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद।